चाचा कि तो साहिबा जो वठण वियो आई वो अकेलो आयो आई। पुट हुन मुंहिंजी अछी ॾाढ़ीअ जो क़दुरु न कयो, भाउ जो जेल में सड़ण जो फ़िक्र न कयो। हुन घर जी मान मर्यादा न रखी ऐं मूंसां गॾु अचण खां साफ़ इनकार करे उते रही पई। पर उते छो रही पई चाचा? उते केरु आहे जेको हुनजी रखवाली थो करे? आख़िर कंहिंसां निकिती आहे उहा जो पंहिंजे घर जी तबाही जी बि फिक्र न अथसि? वॾेरनि जी इज़तनि जा पहाड़ असां ग़रीबनि जे मथां ई किरिया आहिनि। निकिरी त साइण मरम वई आहे ऐं साहिबा हुन सां वफ़ादारी कंदे गॾु हली वई आहे। इहे इल्ज़ाम ऐं नादिर जो बेगुनाह क़त्ल असांजे घर जी बिलावजा तबाही अमां सां बेक़सूर जी भाटिया विया आहियूं। उन्हनि असांखे केॾांहुं जो बनाए छॾियो। मूंखे बि इन ॻाल्हि जो पूरो शक हो चाचा त इहो असां सां कहर साइण मरम जे ई करे थियो आहे। न त 2 ॾींहं छा लॻंदा हुआ चाचा त ठक करे हिते पहुचंदी हुई। मरम जो हिते न अचण, साहिबा जी पुठवारी न करण मूंखे त सोराना लॻो हो त हूअ पाणे ई निकिरी वई आहे, पर ज़बान खे तालो हुओ बस। पर हाणे मां चुप करे कोन वेहंदसि। आख़िर मुंहिंजो मुड़ुसु वॾेरनि जी बरियल बाहि में छो सड़ी? थोरो सब्र ते कर धीअ, ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे। पर चाचा मूंखां बि इहो हाणे बर्दाश्त कोन थींदो। जुमा खान मूं तो अजायो तुंहिंजे मथां भरोसो करे हर ॻाल्हि जो ज़िम्मो तुंहिंजे मथां रखी छॾियो। मां छा कयां खान बाबा? पुलिस जो सख़्तु पहरो हो ऐं जमाल ते पुलिस जो शक थी वियो हो। हाणे उहो पहरो अञा वधीक सख़्तु थी वियो आहे। कहिड़ी ख़बर हुसैन केॾी महिल बेहोश में अची वञे ऐं को बयान ॾेई विझे त पोइ। मां वरी कोशिश कंदुमि खान बाबा। कोशिश कंदे त पाण बि मोह पियो हूंदे। त ॿियो छा कयां खान बाबा? मां त तव्हांजे लाइ जान ॾियण लाइ बि तयारु आहियां। हुकुम थो कयो। तुंहिंजी जान जी न बल्कि राजू जी जान जे बदिले मुंहिंजी जान बची सघे थी। खान बाबा राजू त वॾी कम जी शइ आहे मुंहिंजे लाइ। तो इहो ई तो चवणु चाहिए न। पर हाणे मजबूरी आहे। मां कोशिश कंदुमि त मामिलो ठही वञे ऐं कंहिं तरीक़े सां राजू बची वञे। पर तूं राजूअ खे संभाले रखजांइ। थी सघे थो त कंहिं महिल बि मां हुनखे जेल वापसि घुराए वठां। खान बाबा त छा सरबत खे आज़ाद करे छॾींदव? न, राजूअ खे जेल बीड़ो करे ऐं पोइ सरमद खे तुंहिंजे हवाले कयोसि। सरमद खे वञी ख़तमु करे छॾजांइ।
छा थियो आहे? ख़ैर त आहे? मुझे तो सॼी दुनिया उजड़ी वई, सब कुछ खत्म थी वियो। पर बाबा थियो छा आहे? ॿुधाए त सही न छा थियो आहे? ओ मुझी साहिबा जीअरी। साहिबा खे छा थियो आहे चाचा? छा थियो आहे साहिबा खे? मुझी साहिबा जी मार थी वई। मुझी साहिबा जी खे गोलियूं हणी मारे छॾियो। न चाचा न, इहो न हूंदो चाचा, इहो न हूंदो। वॾेरो हाकिम खान मूं वटि पाण आयो, उन मूंखे ॿुधायो शौकत खान आयो मरियम खे मारण। उन मरियम खे बचाईंदे मुंहिंजी साहिबा मारिजी वई। ओ मुझी बिछड़ी अम्मा, ओ मुझी लाडली जी। चाचा साहिबा जो लाश ना थिया। हाकिम खान गाड़ी ॾिनी आहे, मां कहिड़ा सोचिया। केॾे साल बस असां ज़ुल्म कयो। ॿियो क़त्ल थी वियो। कंहिंखे लाश मथां रोअण असांखे ज़िम्मेवारी आहे। अम्मा साहिबा जे विछोड़े मूंखे हिन दुनिया में जीअरे रहण जो त एहसास ई ख़त्म करे छॾियो आहे। हीअं थो लॻे साहिबा थिए न, असां मरी चुका आहियूं। हो त मुंहिंजी नंढपण जी सखी हुई, असांजे दुख सुख जी साथी हुई। हो मुंहिंजी साहिबा। न फरसाना हौसलो रख, छा कंदासीं? मूंखे ॾिस, मुंहिंजो अंदर बि चिकनाचूर थी वियो आहे। छा कयां? अम्मा जल्दी हलो, की साहिबा खे आख़िरी वाकुर पाइणो आहे। मुंहिंजे मथां अंजू हारणियो आहे न अम्मा। हलो था, रुको ख़बर पए न मरियत केॾी महिल थी पहुचे। हलो था। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।